मूंखे तनक़ीद ॿुधण पढ़ण एतिरी ॾुखी नाहे लॻी कॾहिं बि। मूं हमेशह उन मां कुझु न कुझु सिखियो आहे ऐं मूंखे सुठी लॻंदी आहे। बाक़ी तारीफ़ ॿुधणु मूंखे ॾाढी ॾुखी लॻंदी आहे। अॼु त मूंखे ॾाढी ॾुखी लॻी उहा। हे कुझु ऐं त हेकलपणे जे पोलार में भटकंदे कई वरह गुज़रिया। छा छा छॾायो वियो। हस्ती, जागरता, चाह, उमंगूं, सपना ऐं उमीदूं। बचिया त बसि सिर्फ़ु सोचुनि जूं गर्दिशूं, दर्द ऐं हीअ शाइरी। शायदि अंदरि ऐं मां हिकु पथर वांगुरु पिया रहूं, बेहिस ऐं बेहरकत। कई मुंदूं गुज़रियूं, पर कोई किथे ॼाणे त पथर ते छा छा गुज़रियो। सभई दर बंदि हुजनि त अंदरि वाका केॾा थियनि। हिकु सिलसिलो सोचुनि जो, कॾहिं समुंड वांगुरु छुलियो, कॾहिं धरतीअ वांगुरु धुॾियो ऐं कॾहिं आग वांगुरु भड़कियो। न ॼाण छो उन पथर खे सिर्फ़ु उन हैयत में रहणु न थिए ॾिनो वियो, पर सिर्फ़ु ॼाण ई आहे उहा तार जंहिंजी लहर ऐं जुंबिश ई कंहिं पथर में ज़िंदगी भरण जी सघ रखे थी। जिते उन जो हिकु छेड़ो मन सां अटकियल आहे त उन जो ॿियो छेड़ो यकीनन मोहबत आहे। मोहबत जंहिंखे महसूसु करे मूं में औरतापणे जा नापेद जज़्बा जाॻी सघनि, जंहिंखे अंदरि ऐं ॿाहिरि जा सभु क़ानून तस्लीम कनि, जंहिंखे छुहण सां अहसास ख़ौफ़ वघे न सुकड़जनि, जंहिं लाइ सभिनी मौसमुनि खे बेबाकी अता थी सघे, जंहिं लाइ मां चाढ़ जो दरिया हुजां ऐं पाण ई पाण लही बि वञा। मोहबत जेका हमदर्दियुनि खां आजी हुजे, जो हमदर्दियूं पंहिंजा रूप मटाए छॾींदियूं आहिनि। मूं में आहे उहा ॼाण जेका ख़ौफ़ जे घेरे में हली वेंदी आहे ऐं उहा बेख़बरी जंहिंजे कढ कढ इत्मीनान घुमंदो आहे। आउं खणी इक़रार कयां बि पंहिंजी हर सचाईअ जो, मां हर फितरी कुवत या जज़्बे खे असबात जो सजदो ॾियां बि, पर छा ही मेल डोमिनेट सोसाइटी मुंहिंजे औरतापणे जे मासूम वकार ख़िलाफ़ रखियल ग़लीज़ लफ़्ज़नि ऐं रवैयनि खे विसारे सघंदी। उन सच जी हैसियत छा थींदी आहे जेको कहिड़े बि उनवान में ज़ाहिर हुजे। कूड़ ॻाल्हाए सघिजे थो, साबित बि करे सघिजे थो, पर कूड़ कॾहिं बि सच नथो थी सघे। ईअं सच ऐं मुंहिंजो रिश्तो रंगनि जे हिसाब में हिकु जहिड़ी नेचर रखंदड़ आहे ऐं हाणे सच ऐं मुंहिंजे विच में एॾी ख़ामोशी ॼण ॿियो सभु कुझु बि कोन्हे, बसि ढिघी ऐं तवील सांत, अहिड़ी सांत जंहिंमें पंहिंजो पाण ते ई मुनकिशिफ थी पइबो आहे। हिकु पलक बि मूं पंहिंजे रब खे पाण खां धार नाहे कयो। सवाबनि में बि साण भायो अथमि त गुनाहनि में बि गॾु रखियो अथमि। ईअं जे मुंहिंजे मक़ाम औरत जे मक़ाम तां ॾिसी त रब अञा बि ऊचो अथई, पर वस पुॼे माण्हुनि जो त जेकर रब बि खसे वठनि। मां अॼु बि हैरान आहियां त मूं में हुन रब, हुन कुल जग जे कलतार आख़िर छा ॾिठो जो मूंखे फ़क़ीराणी तबियत ॾेई वरी शाइरीअ जो ताज पहिरायाई। हूअं त आउं समूरियूं रवायतूं बदिलाए सघां थी, समूरियूं हदूं ऐं लाहदूं उकिराए सघां थी, कॾहिं ख़ुदि यकीनीअ जा 7 समुंड पार करे सघां थी त कॾहिं वरी ख़ुदि एतमादीअ जा 7 आसमान ओरांघे सघां थी, पर हीअ जा मुंहिंजे अंदरि मसलियतुनि जी तमामु नंढड़ी विथी आहे। मां उन में ई किथे गुम थी वेंदसि ऐं गुम बि ईअं जो पाण खां बि ॻोल्ही न लभंदसि। मूं हमेशह पंहिंजनि सभिनी एतबारनि ऐं एतमादनि, मोहबतुनि ऐं नफ़रतुनि खे वाज़े ऐं वाइखो करणु घुरियो आहे, पर छाकाणि त आउं अकेली न आहियां, मूंसां साण आहिनि मुंहिंजूं रवायतूं, तहज़ीबूं ऐं समाजी वाबस्तगियूं। एतिरे साथ मुंहिंजे ज़ात ॾात ऐं समाजी हैसियत खे कमज़ोर करे विधो आहे। हिकु अहिड़े माहौल में जिते सिर्फ़ु ज़हनी अज़ियत ॾिनी वञे, उते माण्हूअ जो क्रिएटिव पहलू कीअं उजागर थींदो। मुंहिंजो गुनाह बसि एतिरो आहे जो मूं हिकु अहिड़े समाज में जनमु वरितो आहे जिते झुकी पेरे पवंदड़नि जे सिरनि तां रिदाऊं लाथियूं वेंदियूं आहिनि ऐं कॾहिं सच चवण ते चप सिबिया ऐं प्यार करण ते कंध लाथा वेंदा आहिनि। हा, मूं हिकु अहिड़े तमाशबीन समाज में जनमु वरितो आहे जिते कंहिंखे बेआबरू थींदो ॾिसी अखियूं त खुलियल रखिबियूं आहिनि, पर पंहिंजे घर ऐं दिलि जा दरवाज़ा बंदि करे छॾिबा आहिनि। हर दफ़े कहाणी त साॻी वरजाई वेंदी रही आहे, बसि रुॻो तमाशो ऐं तमाशबीन मटिजी वेंदा आहिनि। मुंहिंजा अहसास खिलनि अलाए रोइनि था।
शाइरी दिल खां निकिरंदड़ ऐं रूह मां गुज़रंदड़ हिकु तिलस्माती ऐं तवील दग आहे ऐं उन दग ते हलंदड़ खे इल्ज़ामनि जी पुलसरात तां बार बार गुज़रणो पवंदो आहे। पर कोई अहिड़ो दस्तगीर जेको हथ पकिड़े उहा पुलसरात पार कराए सघे नामुमकिन न सही, मुश्किल ज़रूर आहे। मूं बि उहो तवील ऐं ॾुखियो दग तइ करण लाइ खोड़ सारो सठो ऐं भोॻियो आहे। मुंहिंजी शाइरी मूंखे तमामु घणो अॻिते वठी वेंदी आहे, हदुनि खां बि अॻिते, लाहदुनि खां बि दूर, परार खां बि परते। अधरात जो रूह जे सचाइनि सां घुरियल ऐं सदियुनि पुॼाणा अर्श ते क़बूलियत जे घड़ियुनि में तरसी पयल दुआ जहिड़ी मुंहिंजी शाइरी। शाइरी मुंहिंजे रूह जो ख़ामोश ऐं ख़ूबसूरत एहतिजाज, छो जो जॾहिं आउं कुझु बि न आहियां करे सघंदी तॾहिं सिर्फ़ु शाइरी ई करे सघंदी आहियां। जीअं मामला मामलनि सां ॻंढियल रहनि था, तीअं सपना सपननि सां। मां बि सपननि जे संसार में जियां पई, पर हिकिड़ो सपनो त मूं सपने खां बि लिकाए रखियो आहे ऐं अॼु बि उहो सपनो सपने खे ॻोल्हींदो ई रहे थो। पर उन सपने जी ताबीर मुंहिंजे हथनि मां किथे किरी पई आहे। हाणे त मां बि उन सपने खे खोड़ पुठिते छॾणु थी चाहियां ऐं सच जी हालत में ई छॾणु थी चाहियां। कॾहिं लॻंदो आहे ॼण सभु कुझु ख़ाली हुजे, न का सार, न को सपनो, न का उदासी, न का ख़ुशी। हाणे त ख़ुशी बि परेशानीअ जी फार्म लॻंदी आहे। मुंहिंजे चौधारी अहसासनि, जज़्बनि, रिश्तनि ऐं वास्तनि जी उणत उणियल आहे, जंहिंजो बुनियादु सफ़ा मुंहिंजे मन खां थींदो उथे थो। हिते हर अमल, हर ख़ौफ़ ऐं उन जे बचाव जो उपाउ छो आहे? ही कजे त हू थींदो, हू कजे त ही थी पवंदो। माण्हू आज़ादु छो न आहे? जॾहिं त गुल, पखी, हवा, ख़ुशबू ऐं ख़्याल आज़ादु आहिनि। ॼण हिकु सिलसिलो आहे तवातर सां हिक ॿिए सां ॻंढियल, डिघियूं ऐं उलझियल टारियूं, कंडायूं टारियूं, जन ते ख़ौफ़ ऐं ग़मनि जा गोंच फुटंदा रहनि, जन ते न पुराणप चढ़े ऐं न नवाइप लहे। छा अखियूं ॿूटे छॾियां? पंहिंजो पाण खां बि लिकी सघिजे थो। पंहिंजी ज़ात में चारई अंसर समाए मूं जंहिं ॻोठ में अखि खोली त उन जे चइनी रुखनि ऐं चइनी अंसरनि में पाण खे मौजूदु ॾिठो। किथे मिटीअ में मिलंदे, किथे हवा में उॾंदे, किथे पाणीअ में लुढ़ंदे ऐं किथे वरी आग में जलंदे। सो मां ॼण उन चइनी अंसरनि जो मुरकब बणियल रही आहियां। मुंहिंजी ज़ात जी वस्फ़ जी सिर्फ़ु 4 जुमिला ई पूरण था करे सघनि था। मिटीअ जा चीकी, हवा जा आज़ाद, पाणीअ जा शफ़ाफ़ ऐं आग जा रोशन। गेरेलो कैफ़ियत जी घेर घेर सां हर यादि जी बुनियाद में मुंहिंजो महबूब गेरेलो। न उन जहिड़ो आसमान किथे ॾिठो ऐं न ई चंड ऐं बरसाति मां पंहिंजे अखियुनि में ई खणी आयसि त किथे जे बरसाति गेरेले जी चीकी मिटीअ में ई महका। मुंहिंजो ॻोठु परे हुजण जे बावजूदु मूंखे पंहिंजी पनाह में संभाले रखंदो आहे। सारुनि जे रूप में उन जूं ॿाहूं मुंहिंजे अहसासनि खे वेढ़ियल रहंदियूं आहिनि ऐं उन जूं हवाऊं मुंहिंजे अंदर जे फ़िज़ाउनि में हमेशह घुलंदियूं रहंदियूं आहिनि। अलाए छो सवाइ गेरेले जे कंहिं ॿिए शहर जा कुतुब मुंहिंजे अंदर जे कुतुबनि सां सवां थी न सघिया आहिनि। मुंहिंजे गेरेले में मौजूदु अमन जा उजरा गेरा दुनिया जी दहशत गर्दीअ खे रोके त कोन था सघनि, पर कंहिं दहशत गर्द जो ध्यानु खन पल लही सही पंहिंजे तरफ़ मोड़े ज़रूरु सघनि था। गेरेलो मुंहिंजो आगाज़, मुंहिंजो अंजाम, मुंहिंजो ॻोठु ऐं मुंहिंजो बाबुल मुंहिंजी ॾात ऐं ज़ात जे चौगिर्द अहिड़ी सर्किल जियां रहिया आहिनि जिन खे टोड़ण जो साहस कंहिं बि जनम में मुंहिंजे लाइ मुश्किल ई न नामुमकिन आहे। हिकु मुंहिंजे इश्क जो आगाज़ ऐं ॿियो मुंहिंजे प्यार जी पुॼाणी ऐं मुंहिंजी ज़िंदगी उन्हनि ॿिन्ही दायरनि जे अंदरि ई दायरा बणाईंदी ऐं दायरा थींदी रही आहे। पंहिंजे दिलि जे दायरे में दर्द जे फेरे जो अमल मूं उन्हनि ॿिन्ही दायरनि जे अंदरि फिरंदे ई सिखियो। कुदरत हिकु दफ़ो सिर तां छा खसींदी आहे, पोइ त लोग ज़िंदगीअ जो पल पल नितरण करे छॾींदो आहे। उन धरतीअ में कुझु हुजण बि मायूब ऐं कुझु न हुजण बि मायूब। मां हिकु अहिड़ो पतो जंहिंजी सॼी शाख ई ख़िज़ा रसीदा। पंहिंजे हर जज़्बे में ख़ालिस रहंदे बि मूं हर तालुक में मिलावट ई ॾिठी। रिश्तनि में मिलावट, दोस्ती ऐं प्यार में मिलावट, एतबार में मिलावट। ज़िंदगीअ लाइ वॾे में वॾो लफ़्ज़ ऐं नंढे में नंढो अखर सच। सच तोड़े जो कॾहिं बि पुराणो न थिए, पोइ बि सच जी क़ीमत कुझु बि न। मां बि कुझु न आहियां सवाइ भिटाईअ जे फ़क़ीराणीअ जी। मां भिटाईअ जी उहा बिल्कुलु हक़ीर, आम ऐं ख़ाली झोलीअ वारी फ़क़ीराणी आहियां जेका जॾहिं बि मुर्शिद जी पेरंदीअ बीहंदी आहे त लुड़कनि हणनि नेणनि सां सिर्फ़ु हिकु ई दुआ वरजाईंदी रहंदी आहे, मुंहिंजा मुर्शिद ही नेण त हमेशह झुकियल रखजांइ,
पर मुंहिंजो सिर कॾहिं बि झुकण न ॾिजांइ ऐं मुर्शिद शाहिद आहे त मुंहिंजो सिर कॾहिं बि नाहे झुकियो, बल्कि अॼु त पहिरें खां बि वधीक ऊचो आहे। आख़िर में आउं बेहद थोराइती आहियां सिंधी अदबी संगत शाख गुलशन हदीब जी, उनजे सेक्रेटरी अमर पीरज़ादो ऐं कारोबारी कमेटीअ जे मेंबरनि जी, जिन मूंखे एतिरो मान ऐं इज़त ॾिनी ऐं हेतिरी ख़ूबसूरत महफ़िल जो इहतमाम कयो। गॾोगॾु मां पंहिंजनि मुहसिननि ऐं सीनियर लेखकनि साईं इमदाद हुसैनी, अदल सूमरो, शाह मोहम्मद पीरज़ादो, हसन मुश्तबा, अयाज़ जानी, अयूब शेख, इसहाक समेजो ऐं ॿियनि सभिनी जी तमामु घणी एहसानमंद आहियां, जिन मुंहिंजी ऐं मुंहिंजी शाइरीअ जे बारे में एतिरी पंहिंजाइप ऐं प्यार सां राय जो इज़हार कयो ऐं पंहिंजे मामूल मां क़ीमती वक़्तु कढी अॼोके प्रोग्राम में शिरकत कई। महिरबानी।